अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आहियां अली हसन अब्बासी। तव्हां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट्स बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताबु आहे जिते नींहं उछल, कहाणियूं, कहाणीकार गफ़ूर मेमण, छपाईंदड़ मशल एकेडमी कराची, छापो पहिरियों जुलाई 1995 ईस्वी। ख़ूबसूरत टाइटल सां जंहिं ते तसवुराती मर्द ऐं औरत जे मेलाप जी रंगनि भरी तस्वीर। बैक टाइटल ते आबिद मज़हर जो लेखक जे बारे में मुख़्तसर तारीफ़। किस्त ॿी। हर वक़्तु अंदर में का जुस्तजू कंहिंजे ॻोल्हा पंहिंजनि ख़ूबसूरत नीरनि अखियुनि सां ॾूर निहारींदड़ गफ़ूर मेमण लाड़ जे झूने शहर दड़े जो रहाकू आहे। अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं आसूं ऐं उमीदूं खणी कराची आयो हो। हितां जो मशीनी जीवन हिन नौजवान खे रोबोट बनाइण जी कोशिशि करणु लॻो, पर ओचितो हिन जे हिन निज़ाम मां दिलि खटी थी पई ऐं हिन पंहिंजो पाण खे सुञाणण जी कोशिशि कई ऐं पंहिंजो पाण खे लेखक जे हैसियत में ॻोल्हे लधो। हिन ॻोल्हा में अलाए केतिरा ख़ूबसूरत रंगारंगी ऐं इंडलर जहिड़ा ख्वाब विञाए छॾिया। गफ़ूर मेमण ज़ाती ऐं अदबी हवाले सां मुंहिंजो मासूम दोस्त आहे। मूंखे ख़ुशी आहे त अॼु खां 5 साल अॻु जॾहिं कुझु दोस्तनि जी मदद सां सिंधी अदबी संगत गुलशन हदीद शाख जी बुनियादु विधो वियो हो त गफ़ूर मेमण उन शाख जो सरगर्म कारकुन ऐं 2 साल सेक्रेटरी पिणु रहियो। मूं गफ़ूर मेमण जे अंदर में कंहिं बि क़िस्म जो मकरूपणु कोन ॾिठो आहे। संदसि कहाणियुनि में प्यार हासिल न करे सघण ऐं पाण अर्पण जो गॾियल फ़लसफ़ो शामिल आहे। संदसि कहाणियुनि जो हू पाण बि किरदारु आहे ऐं मां असीं ऐं समूरा नाकाम ज़िंदगीअ जा मुसाफ़िर किरदार रहिया आहियूं। ही सभु किरदार हिकु ॻोल्हा में मसरूफ़ आहिनि ऐं शायदि उहा ॻोल्हा कॾहिं बि ख़तमु थियण वारी न आहे। आबिद मज़हर, कराची, 11 जुलाई 1995 ईस्वी। कहाणी निंड्राखड़ी सोच। हिक रात जे अंधेरीअ में वजूद जो अहसास परे परे ताईं को आवाज़ नाहे। रोशनीअ जी रेखा नज़र अचे थी। धुंधलीअ फ़ज़ा में ज़हन ॼण अज़ल खां बेचैन आहे। चैन जूं कुझु घड़ियूं राति जे सन्नाटे में यादि अचनि थियूं त ग़मनि जो वक़फ़ो लॻे थो। मुंहिंजे अंदर में राति जे अधिकार ऐं शाम जी उदासी आहे। ईअं छो आहे? दुनिया में हज़ारे ज़िंदगियूं अणपूरियूं आहिनि, अकेलियूं बेवस सोचूं ऐं सोचुनि जा सिलसिला। सिंधु पंहिंजी नज़र इर्द गिर्द कमरे में विधी। कमरे जी अकेलाई ऐं ख़ामोशी हिन जे अंदर में घिड़ी वई हुई। हिन जे बेड ते हिकु अजनबी सुतल हो, जेको निंड में अलूट पंहिंजे वजूद खां बेख़बर। सिंधु हिकु गहरी नज़र उन माण्हूअ ते विधी ऐं सोचियाई ही कहिड़ो रिश्तो आहे त जंहिंसां मां गॾु आहियां, जंहिं मुंहिंजे अंदर जे जज़्बनि खे कॾहिं छुयो बि न आहे, उहो मुंहिंजो जीवन साथी न। हीउ मुंहिंजो जीवन साथी न, पर ज़मान हाल जे इख़लाक़ी क़दुरनि जो भरम आहे, जेको मुंहिंजे जज़्बनि जी जिद्दत ऐं ख़ुशियुनि जे वक्रे ते लॻायो वियो आहे। पर मां आख़िर छो थी सोचां, जॾहिं त हाणे कुझु बि नाहे थियणो। सभिनी नाकामियुनि खे मूं वक़्त जो वहिंवार सम्झी पंहिंजे ज़िंदगीअ खे हिन समाज जे सांचे में विझी छॾियो हो। मूंखे सुम्हणु घुरिजे, राति काफ़ी थी चुकी आहे। सिंधु अखियूं बंदि करे सुम्हण जी कोशिशि कई। हिकु चहिरो संदसि ज़हन में उभरी थो अचे ऐं हुनजो ज़हन परे माज़ीअ जे कंहिं कुंड में हुनखे उछलाए छॾे थो। जॾहिं ज़िंदगीअ जी बहार हज़ारे सुगंधूं खणी संदसि जीवन में उत्साह पैदा कयो हो, जॾहिं संदसि जोबन चांड्रोकी राति में तारनि सां भरियल आसमान जियां खोली पियो हो, जॾहिं शख़्सियत में विलविलो हो। हिन जे फ़लसफ़े में इंसान जी ज़ात काइनात जो मर्कज़ हुई। हिन जो फ़लसफ़ो कंहिं परां हस्तीअ जो कायल न हो, पर इंसान जी फलाह ऐं बहबूद जी कोशिश खे निजात जो ज़रियो सम्झंदी हुई। तव्हां आख़िर सॼी इंसान ज़ात जो ठेको छो खयो आहे? ओचितो सवाल संदसि ज़हन में चुभी वियो। लाइब्रेरीअ में किताब पढ़ंदे अक्सर संदसि बहस आनंद सां थी वेंदो हो। अॼु बि किताब तां नज़रूं हटाईंदे तेज़ नज़रुनि सां साम्हूं वेठल आनंद ॾांहुं निहारियईं, जेको हिन जे जवाब जो मुंतज़िर हो। दरअसल ठीको त मां तव्हांखे जवाबु ॾियण जो बि न खयो आहे, पर पोइ बि जवाबु मुंहिंजी ख़ामोशी थी सघे थो।
आनंद हरचंद असांजे वस में नाहे, पर कुझु चूंडूं हिन फितरत जे उसूलनि मां करणियूं पवंदियूं आहिनि। इंसान त जीअरो जाॻंदो हिकु फितरत जो हिसो हो, उनखे नज़रअंदाज़ कीअं थो करे सघिजे? नज़रअंदाज़ त असीं पंहिंजे क़ौम ते थींदड़ हाञनि खे नथा करे सघूं। आनंद ॼण कायल करण जे अंदाज़ सां चयो। माण्हू बेक़ौमी नज़रियो ॾेई ग़ैर फितरी क़ौम खे क़ौम जो रोमांस ॾेई हिकु अलॻि रियासत ठाहे सघनि था, त असीं हक़ीक़ी क़ौम लाइ अलॻि रियासत जी जिदोजहद छो नथा करे सघूं? हा, करे सघूं था, पर इंसान जो मक़सदु हिन धरतीअ ते अलॻि अलॻि रियासतूं क़ाइमु करणु नाहे। मुसरतुनि जे लाइ जिदोजहद जी स्टेज रियासतूं न आहिनि। अॼु बि ख़ुदि मुख़्तियार रियासतुनि में बुख आहे, बेरोज़गारी आहे, इनफ़रादियत लताड़जी रही आहे, ज़ात जे तशख़ुस जो ज़ियान थी रहियो आहे। पर क़ौम जे वजूद जी बका पहिरीं आहे। हा, पर इनफ़रादी ज़ात जी बका खां पहिरीं न आहे। आनंद, पर इनफ़रादी ज़ात जा क़दर हिन समाज तय करे छॾिया आहिनि, पर उहे क़दर इंसानियत जे लाइ नासूर बणिजी चुका आहिनि। पर हिननि क़दरनि खां बग़ावत त विज्ञाणप जी दुबण में बि त धिकियो छॾीनि। उहा ई विज्ञाणप जी दुबण जंहिंमें सिंधूअ जी ज़ात ॿुॾी रही हुई। सिंधू छिरक भरियो, उफ़, राति केतिरी गुज़री चुकी आहे। पर सोचुनि जा सिलसिला ज़हन खे नथा छॾीनि, सभु कुझु विसारे छॾणु घुरिजे। हिन पासो वराए अखियूं पूरे छॾियूं, ॼण त हिन ख्वाबनि जे दुनिया में अखियूं खोलणु नथे चाहियूं, जिते अणपूरा ख्वाब वण मां सुकल पननि जियां छणियो पवनि। हूअ बि हिकु सुकल पन जियां हुई, जंहिंमें ताज़गी कॾहिं बि न अचणी हुई। हिन अखियूं पूरे हिकु सुकून महसूसु कयो, उहो सुकून जेको हिन खे मंदर में हिकु मूर्तीअ जे अॻियां हथ ॿधी बीहण में थियो हो। हिकु सहर अंगेज़ कैफ़ियत महसूसु कई हुआईं, जंहिंमें संदसि ज़ात जे अधूरेपण खे हिकु सहारो मिलियो। आज़ादीअ जे बेपनाह वजदान खे हिन भॻवान जे हवाले करे छॾियो। हिकु ॿियो ख़ुदि फ़रेबीअ जो रूप, हिकु ॿियो रोमांस जल्द ई हिन पंहिंजे ज़ात में हिकु ख़िला महसूसु कयो। हिन उन काइनात जो ख्वाबु ॾिठो हो जंहिंजो मर्कज़ इंसान हो। ख़्यालनि जी मावराई दुनिया ऐं हक़ीक़त जी कोड़ाण में हिन खे कराहत महसूसु थी। हिन हिकु दफ़ो रिश्तनि में पनाह वरिती, फरसूदा मेरे गदिले समाज अंदरि पाण खे एडजस्ट करण जी कोशिशि कयई ऐं शादी करे छॾियई। अमर हिकु वापारी हो, हिन जी ज़िंदगी इंतिहाई तेज़ हुई, हिकु मशीनी पुर्ज़े जियां जेको हिन समाज जी मशीन में फिट हो। अपर क्लास में दानिशवराना ॻाल्हियूं करणु हिकु फैशन आहे, ऐं साॻिए वक़्तु ज़हनी अयाशी पिणु शो बिज़नेस में ख़ूबसूरतीअ सां गॾु दानिश्वर ज़ाल जो हुअणु सरमाएदाराना चटा भेटीअ में हिकु सुठी टाइ वांगुरु आहे, जेका ॿुधी माण्हू बिज़नेस पार्टीअ में वञी माण्हुनि जे नज़रुनि खे पाण ॾांहुं मुतवजो करे सघे थो। अमर सिंधूअ सां शादी करे पाण खे ख़ुशनसीब महसूसु कयो हो, पर सिंधूअ जे जज़्बनि जी दुनिया में पेर बि रखी न सघियो। सिंधू मसरूफ़ तरीन पार्टियूं, हाई घोड़ा वारी मौसीक़ी, तजरीदी आर्ट, करात ऐं वहशत वारो सेक्स, मुनाफ़िकीअ वारा रवैया ॾिसी ज़िंदगीअ खे ज़ियान थींदो महसूसु कयो। हिकु दफ़ो हिन पाण खे महसूसु कयो त दरअसल उहा पाण खे हिकु वॾो फ़रेब ॾेई रही आहे। कल्ह बि उहा अकेली हुई, अॼु बि अकेली आहे। हिन महसूसु कयो त शादीअ खां पोइ ज़िंदगी मायूसीअ ॾांहुं वधी रही आहे। ज़िंदगीअ जी बेमक़सदियत हिन खे सताइण लॻी। हिन सोचियो ऐं काफ़ी सोचियो त हिन घुटियल समाज मां हूअ निकिरी केॾांहुं भॼी वञे, आज़ाद काइनात जे वुसअतुनि में, पर छा उहो मुमकिन आहे? सिंधूअ खे महसूसु थियो त हूअ वेगाणी आहे, अकेली आहे। हिन धरतीअ ते इंसानियत अञा जनम न वरितो आहे। हिन फर्ज़ुदा ज़ंग खोरदा समाज में इंसान कीअं ज़ंजीरनि में जकड़ियल आहे। अञा राति आहे ऐं राति गुज़रंदी रही। अहिड़ियूं कई रातियूं हिन बिस्तरे ते जागी गुज़ारियूं, उन उमेद ख़ातिर जेका उमेद लाशऊरी इंसान में हूंदी आहे, जेका उमेद फितरी आहे त आख़िर सुबुह थींदो। हिन राति जे अंधेरे सां अखियुनि में अखियूं विझी सुबुह जो इंतज़ारु करणु शुरू कयो।